साईं अस्सलाम वालेकुम। छा हाल आहे साईं? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक मज़े में? साईं हुकुम ना आहे, अर्ज़ु आहे। चंपल हिकु नंबर आहिनि सफ़ा? अच्छा सुठो माना हिकिड़ो मूंखे ॾिसायो सैंडल। हे ॾिसायो साईं। हा साईं। न न हे रखो साईं। बेहतरीन ना आहे पर हे थोरो नंढो हुजे माना। हा नंढी खुड़ी वारो हुजे साईं। सफ़ा मजबूत तरो त बेहतरीन शे है। तरो मजबूत है ना जो? हां साईं बाकायदे तां ॾिसो चेक कयो। न साईं न न न न ए न साईं। तरो माना भले हल्को हुजे। अच्छा मथों मजबूत हुजे बाक़ी तरो जेको आहे न हल्को हुजे। हे ॾिसो साईं। मुंहिंजी साईं मथों न ॾिसायो मूंखे। बाबा हर को चए तो मजबूत शे हुजे, तां चयो त हल्की शे हुजे। सख्त आहे साईं। अच्छा सख्त आहे न माना थोरो जेको तरो आहे न तरो माना ईअं हल्को हुजे नरम हुजे साईं। सफ़ा कुंवर हुजे। हा न साईं हेॾे ॾिसो न मथां मां तव्हांखे ॿुधायुमि न माना डिज़ाइन आहे जेके बि आहिनि जहिड़ी बि हुजनि भले उहो हली वेंदो कमु। तरो माना हिन जो जेको आहे सफ़ा हल्को हुजे। वधीक कुझु हले त सही न साईं, कुझु टाइम माण्हू हे त लो अथसि भाउ। मजबूत आहे न साईं, ॿ टे ॾींहं वधीक हलंदो न साईं मज़बूत तव्हांजे लाइ आहे न मुंहिंजे लाइ बसि इनखे तव्हां कहिड़ी शइ हुजे असां अलॻि क्वालिटी जा सभु जेको चयो पसंदि कयो। अच्छा बाटा बि हूंदी आहे न? हर क़िस्म जी लेलून बि हूंदी आहे, लेलून बि आहे न। सभु शइ आहे पिया। को दुश्मनी अथई आहे भला रखो भाउ। इहो त नंढे ॿार जो आहे। इहो जेको ॾिसायो आहे न नंढे ॿार जो न ॾिसायो साईं। वॾो माना मुंहिंजी घरवारी आहे मां हुन लाइ वठां थो। तव्हां वरी नंढे ॿार तमामु बेहतरीन शइ आहे साईं, सफ़ा नई क्वालिटी आई आहे। हा सफ़ा मथां त सुहिणो आहे ॾाढो यार। हेॾां वरी जेको आहे न मूंखे थोरो सही नथो लॻे न। हिनखे छा कयूं, हे त पेरनि जे हेठियों आहे न तव्हांखे मज़बूत। पेरनि जे हेठां त आहे त वरी न बि मां पाण ॾिसां थो। तूं रख इहो तव्हांखे बि घणी तकलीफ़ ॾिनी आहे। मां पाण ॾिसां को बि हा मां पाण ॾिसां भाउ पाण ॾिसां। नरम आहे तमामु बेहतरीन शइ आहे। हे ॾिसो त खड़के थो लो लॻो पियो आहे इहो त। इनखे खुड़ी आहे। खुड़ी वारो न हुजे, खुड़ी वारो न हुजे न साईं। खुड़ी वारो न हुजे। हो लेलून ॾिसां को रबड़ वारो नथी छा? हीअं छे हीअं छे। हा तव्हांखे वठणो बि आहे छड़ो छाजे लाइ खपे बाबा? जूते पेरनि में पाइजे न। हा हा मथे ते न पाईंदुमि मां पेरनि में पाईंदुमि मां तरे को इन करे लवायां थो न पको न हुजे छा आहे त लॻंदा त मूंखे आहिनि न साईं। अच्छा तव्हांखे न लॻंदा आहिनि? घर में त अॼुकल्ह हर कंहिंखे लॻे थो अस्कारो लॻो पियो आहे। पोइ वरी यार अहिड़ो चंपल असां वटि त कोन्हे को। हिकु त तव्हां दुकान वारनि जो कानो ख़राबु थियो आहे अहिड़ो असांखे मारियो अथव। असांजो मायूं अचनि थियूं कॾहिं शॉपिंग करणु वठणु अचनि थियूं हेॾी खुड़ी वारो सैंडल ॾियनि था उते टड़को असांजे मथो लॻो पियो आहे। माना कॾहिं भाॼी न आहे न सौदो घर में न आहे भाॼी न आहे बसि खणनि थियूं अला तवार थियूं करनि। हाणे मां पंहिंजे तोसां न आहे सेकल आहियो तव्हां पैसे वारा हो न असां ग़रीबनि जो। हा लॻंदा त हूंदव असांखे नथा ॾसियो। न न उहो त तव्हांजी पुठी ॿुधाए थी तव्हांखे बि। हा पर ॻाल्हि इहा आहे साईं। हा न बाबा हे रखो असां था ॿधूं हल्का चपल लेलून वारा रखो। हे सैंडल खुड़न वारा बंदि कयो ॿीहर। ग़रीब माण्हू मज़दूर माण्हू मारे छॾियो। तोखे कीअं ख़बर पए? बहरहाल मज़दूर माण्हू हो ग़रीब माण्हू हो चपल हल्का रखो त जीअं असांजा ॿार हल्का चपल वठी हल्का लॻनि। सभु हेॾा लो वारा रखिया थी। हेॾे कंहिंजो लोह जो तरो न पोइ साईं इहे दवा इहे जेके न इहे मारा तव्हां सही सघंदा हूंदव हेड़नि जूं असां न सही सघंदा असांखे। मां ॿिए हंधि ॾिसां थो रेडी ते लेलून वारो चंपल ॾिसां थो। तव्हांजी महिरबानी हेड़ा रखिया अथव माराईंदो माण्हू सॼो मुल्क मारे थो। असांखे लॻनि था असांखे ख़बर आहे। दोस्तों जेकॾहिं तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे यूट्यूब चैनल शबीर इंडिया खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो खे कमेंट ऐं लाइक ज़रूरु कयो। महिरबानी।